तव्हां तारीफ़ जा मोहताज आहियो त कोन, पर वरी बि रिवायती अंदाज़ में तारीफ़ कराइजो। ऐं अॼु असांखे तव्हां छा था ॿुधायो? मुंहिंजो नालो असलम लगारी आहे। मुंहिंजो नालो आहे शाहपुर जाहिया में रिहाइश आहे। इल्मु अदब सां तालुक़ु आहे। शाइरी जे हवाले सां कुझु ख़्याल हुआ जेके तव्हांखे ॿुधायां थो। त इहो आहे हिन जदीद दौर में उन क़दीम दौर वारो जेको शिमर हुयो उन जहिड़ा हूबहू किरदार असां वटि मौजूदु आहे। अच्छा, उन्हनि ख़्यालनि खे पेश कयो वियो आहे। ॿियो वरी छा आहे जो असां रुॻो वरितो आहे फ़िकुर खे, इहो ज़िक्र खे, फ़िकुर खे असां छॾे ॾिनो आहे। ठीकु आहे न। असांखे ज़िक्र हुसैन सां गॾोगॾु उन फ़िकुर खे बि खणणो आहे। जेकॾहिं फ़िकुर जे असीं ख़िलाफ़ वियासीं पोइ मां सम्झां थो ज़िक्र कंहिं कम जो कोन्हे। ऐं ज़िक्र जेको आहे सो सॼी ज़िंदगी शैतान अला अला कयो, पर जॾहिं फ़िकुर खे फुटी ॾिनई इब्लीस थी वियो। हज़ार जी रफ़ा। सो असां बि हिते जेको आहे इन माहौल में रहूं था पिया। थोरो नज़म आहे जदीद शिमर जे हवाले सां, शिमर जो ॿियो जनम करे चइजे। थोरी उन्हनि शयुनि जी अकासी थियल आहे जेको इंसाननि खे करे थो तंग, तंहिंसां जाइज़ करण आहे जंग। उथो ए अड़बंग चोरियो चाहत जो को जंग, ए अड़बंग चोरियो चाहत जो को जंग, मारे मूज़ी मरवान खे पचायो इज़त पंहिंजा नंग। जेको इंसाननि खे करे थो तंग, तंहिंसां जाइज़ करण आहे जंग। इंसाननि जो अरमाननि जो कातिल आही, न्याणनि जो बचनि ऐं ॿारनि जो कातिल आही, उमेदनि ऐं आसरनि जो कातिल आही, कचे पके वारनि जो कातिल आही, अमुन प्यार ऐं इंसानियत सॼी सिंध वारनि जो कातिल आही। कंहिंजो मारियई पोड़ो पीउ, कंहिंजो झोरे विधाई जीव, चंड सितारनि जो कातिल आही, संसार जे सूंहं जो वेरी प्यार वारनि जो कातिल आही। बेशक बद किरदार आ लानत जो हक़दार आ, हुन खां नफ़रत ऐन इबादत, हुन खां नफ़रत ऐन इबादत। हाणे ख़्याल आहे शिमर जो ॿियो जनम। संसार में केॾो सितम थियो आहे, शिमर में केॾो सितम थियो आहे, शिमर जो नओं जनम थियो आहे। कम ज़र्फ़ कमीणो पियो आहे काहे, ग़रीबनि जा घर पियो ड्राहे, माण्हू माराए राज वेड़ाए, पियो परावा घर फिटाए। कब्ज़ा किरजे ज़मीनुनि ते, केॾो कहर मिसकीननि ते, फ़सुल ज़ोरी खणाए वियो हू, हक़ यतीमनि जो फवाए वियो हू। होसन पंहिंजो मारे छॾियाई, रत सां पंहिंजा हथ रंगियाई, जाहिल खेसि सॾीनि था साईं, जाहिल खेसि सॾीनि था साईं, पर अमल में आ इब्लीस सदाई। जाहिल खेसि सॾीनि था साईं, पर अमल में आ इब्लीस सदाई। ही ॿियो जनम शिमर जो आहे। कम ज़र्फ़ कमीणो पियो आहे काहे, ग़रीबनि जा घर पियो ड्राहे। ही ग़रीबनि जा गिरह खसे थो, आणे ऊंदह पिरह खसे थो। ही ग़रीबनि जा गिरह खसे थो, आणे ऊंदह पिरह खसे थो। कंहिंखे दर बदर करे ख़ुशि थिए थो, ऐं बेघर करे ख़ुशि थिए थो। भाउरनि सां वेड़ाए भाव छॾिया आहिनि, आ कम ख़ुदा काइर कया आहिनि। सिंध जे हर ॻोठ शहर में मौजूदु ई मरवान आहे, सिंध जे हर ॻोठ शहर में मौजूदु ई मरवान आहे। शिमर शरीर शैतान आहे, पियो कुधो किरदार निभाए, कम ज़र्फ़ कमीणो पियो आहे काहे, मिसकीननि जा घर पियो ड्राहे। कंहिंजो बंदि करे थो पाणी, थो रत रुआरे सिंध जी न्याणी, कंहिंजो बंदि करे थो पाणी, थो रत रुआरे सिंध जी न्याणी। न्याणियुनि जा थो वार खोलाए, ऐं थो कंहिंजा बचा तड़पाए। कंहिं ते कूड़ा केस करे थो, ॿुधी को बि कोन मरे थो। चए थो आऊं चङो आहियां, पर किननि खां हू किनो आहे, कम ज़र्फ़ कमीणो पियो आहे काहे। ॻोठ पाड़े खे बेज़ार कयो अथसि, ॻोठ पाड़े खे बेज़ार कयो अथसि, आमन लाइ आज़ार कयो अथसि। पाण खे सियाणो सम्झे थो, हू ॿियनि खे अयाणो सम्झे थो। हू हिन जी सियाणप मकारी आहे, चालाकी ऐं गद्दारी आहे, मिरूं जहिड़ो मदारी आहे, सोच संदसकारी आहे। हिन खे सूअर सॾीनि था जे, सूअर खे गालियूं ॾियनि था से, हिन खे सूअर सॾीनि था जे, सूअर खे गालियूं ॾियनि था से। मिरूं त मूंखे सूअर सॾीनि था जे, सूअर खे गालियूं ॾियनि था से। मिरूं त मज़लूम मासूम आहे, जंहिंसां भेटा मुनासिब न आहे। सूअर बि पियो ॾुख कंदो, शिमर सॼोसि ठीकु करंदो। मरंदो त मिठाइयूं विराईंदा माण्हू, ऐं पोइ ईदूं मल्हाईंदा माण्हू। ज़वाल ईंदो ज़ालिम जो नेठि, जो चोट चढ़ियो आहे किरंदो हेठि। कूड़ जो मोह कारो थींदो रहियो, ज़ालिम सदाई न आहे, कम ज़र्फ़ कमीणो पियो आहे काहे। कारून फिरौन शदाद न रहियो, शिमर यज़ीद बेदाद न रहियो। नेठि ख़ुदा जी
नेठि ख़ुदा जी पकड़ में ईंदो हिसाब ज़रे ज़रे जो ॾींदो हुन जा जेकी साथी आहिनि बा असर बेग़ैरत बाक़ी आहिनि जिन जे ॾढ ते ज़ुल्म करे थो ख़ल्क़नि मंझि ख़ुल्म करे थो से बि न रहंदा ही बि न रहंदो जेकर जाॻिया ॻोठ जा भाॻिया सूर न रहंदा पोइ साॻिया वाह साईं हिमत करे पंजोड़ ॿधो फासंदो सूरत में सिधो जेसी मज़लूम कोन उथंदो ख़तमु ज़ुल्म कोन थींदो वसई पंहिंजे विस्तार कयो करतूत कञर जा ज़ाहिर करे बाहोड़ पियो वाहे कम ज़र्फ़ कमीणो पियो आहे काहे तारीख़ जो किनो किरदार आहे हू बदबख़्त बेशरम बेकार आहे हू तारीख़ मुंहं ते मलियो अथसि तओ लानत कयोसि कयो न भउ शैतानगिरी आदत हुनजी चमचागिरी आदत हुनजी कातिल आ कलाम न कयोसि ज़ालिम आ सलाम न कयोसि ज़ालिम खां नफ़रत एन इबादत उन ते लानत एन इबादत था चाहियो शिमर मां जान छुटे प्यार संदी का पिरे फुटे पोइ छॾियो सिर जो सांगो लाहे कम ज़र्फ़ कमीणो पियो आहे काहे पैदा नओं ई ज़ालिम थियो आहे ॼण शिमर जो नओं जनम थियो आहे ॼण शिमर जो नओं जनम थियो आहे वाह भई इहो जदीद ऐं नए शिमर जे हवाले सां थोरी सही सही बिल्कुलु शायरी- माना पुराणे दौर शिमर खां ऐं हींअर हिन जी हिन दौर में बि उन खां बि वधीक कामीणा आहिनि ॾिसंदासीं त उहो त उन हींअर जेको ज़ुल्म पियो थिए जेको तव्हां ॾिसो पिया जी मासूमनि सां नियाणियुनि सां फुर लुट क़तल आम मासूमनि खे अगवा करणु ज़्यादतियूं करणु सही उन यज़ीद खां ॾहूण ते ही जेके आहिनि न अॼुकल्ह तव्हांखे सिंध में उहे किरदार मिली वेंदा बिल्कुलु पोइ मां सम्झां थो त उन्हनि किरदारनि खे ज़ाहिर करणु घुरिजे ठीकु आहे यज़ीद ते लानत हुन ऐं हिन यज़ीद ते लानत जेका आहे एन इबादत अॼु जा हुन ऐं हिन यज़ीद ते लानत जेका आहे एन इबादत अॼु जा जेकी हाकिम आहिनि कातिल वशी ज़ालिम आहिनि जेको उन्हनि खे वोट ॾिए थो सो यज़ीद जी बैत करे थो जेको जेको मीर वॾेरे पीर सां गॾु सही जेको मीर असर यज़ीदी आहे हरगिज़ कीन हुसैनी आहे भल कपिड़ा कारा पाए हू या न्याज़ करे सबील विरहाए हू मातम करे मजलिस कराए मस्जिद में भल वाइज़ करे थो निमाज़ पढ़े ऐं पढ़ाए थो जे साथी ज़ालिम जो हू आहे ॿियनि जो थो हक़ फबाए शराब पीए ऐं व्याज हलाए माण्हुनि खां पियो सजदा कराए रयत रजाए वेड़ाए सो पुटु रूहानी यज़ीद जो आहे फ़िकुर फ़रही कोन पढ़े थो फ़िकुर फ़रही कोन पढ़े ज़हद ज़िक्र अजाई आदत चोराए माडूल भञाए पाणी चोराए माडूल भञाए कब्ज़ा करे ऐं कराए कूड़नि केसनि में थो माण्हू ॿधाए भल मोमिन मुसलमान सॾाए पर हू भाउ शैतान जो आहे संदसि निमाज़ ऐं अज़ादारी फिरेब मकर सरासरा सारी जे सुठो इंसान हू न आहे सितम करे समाज सताए लखवारी हुन ते लानत अॼु हिन ऐं हुन यज़ीद ते लानत अक्सर पीर मुला भोतार गादी नशीन सैद सरदार वक़्त जे यज़ीद जा यार पोरत जा वेरी धरती जा गद्दार पीरी फ़क़ीरी ढूंग रचाए अबो जा अवाम खे बरगलाए इल्म अकुल बदनाम कयो अथनि जहालत खे आम कयो अथनि जे हू 61 हिजरी में हुजनि हा यज़ीद जी पार्टी में वञनि हा अॼु ही कूड़ा नाटक कनि था दावा मुसलमानी ऐं शैतानी ज़ुबान ते या अली या हुसैन पर हू यज़ीद जा आहिनि पुट रूहानी मन में अथनि मुनाफ़िक़त हुन ऐं हिन यज़ीद ते लानत हराम जी कमाई मां ख़ैरात न्याज़ ऐं कन मीलाद हराम जी कमाई मां ख़ैरात न्याज़ ऐं कन मीलाद ठगी ख़ुदा सां ऐं मज़ाक कूड़ा काइर ही कज़ाक ॿियनि खे रुआरे पाण खिलनि था बाबो चई भोतार खे गारियूं माउ खे ॾियनि था चवनि मौला शराबी पीर खे चवनि मौला शराबी पीर खे पवनि पेरे मुला खंज़ीर खे भतनि ठीकनि ख़ातिर किरी पवनि था कुते जीअं हू हिरी जीअं हॾनि ते हिरी पवनि था कुते जीअं हू हॾनि ते हिरी पवनि था हाउसनि ते वञी ज़लील थियनि था मुर्दनि जीअं ही जीअनि था मर्दनि वांगुरु मरी विया जेकी सच लाइ सूरी चढ़ी विया जेकी सेत हक़ीक़ी हुसैनी आहिनि तारीख़ में सरहा ऐं सलामत हुन ऐं हिन यज़ीद ते लानत जो मज़लूम जो भर झल्लो आहे सो ई माण्हू भलो आहे जो मज़लूमनि जो भर झल्लो आहे सो ई माण्हू भलो आहे जंहिंजो पंधु सचाई आहे ऐं मन अंदरि सफ़ाई आहे हक़ जी जंहिं वटि वाई आहे इहा ई सोच सजाई आहे जो साथी आहे मज़लूमनि जो मिसकीननि जो मासूमनि जो उहा ई वॾी आहे साथ हिन ई हुन यज़ीद ते लानत हिन ई हुन यज़ीद ते लानत जेका आहे इन इबादत सां इहा कुझु ख़्याल तव्हां सां पेश कया महिरबानी